ईंदड़ महीने इतिहादी हुकूमत जो मुद्दो पूरो थियण खां पोइ निगरान हुकूमत अची वेंदी, जंहिंखे बि अवाम अॻिते आणींदो असां तस्लीम कंदासीं। नवाज़ शरीफ खे जेकॾहिं मौक़ो मिलियो त वाइदो आहे त हू ऐं संदसि पूरी टीम मुल्क जो नक्शो बदिलाए छॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सियालकोट ऐं लाहौर में तक़रीबुनि खे ख़िताब संदसि चवण आहे त डॉलर जे मुक़ाबले में रुपए जो मुल्ह मुस्तहकम थियण ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई कई। IMF जो प्रोग्राम असांजे लाइ हलवो या लड्डू न पर हिकु चैलेंज आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िशुनि खे दफ़न करे छॾियो। कुझु ॾींहं अॻु पाकिस्तान ख़िलाफ़ इसराइल जो बयानु आयो हो। अल्लाह ताला समूरियुनि साज़िशुनि खे नाकाम बणायो। मुल्क जी क़िस्मत लाइ मुतहद थीजे त को रस्तो नथो रोके सघिजे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली, ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी ते 30 अरब रुपया ख़र्च कंदो। आलमी मालियाती फंड जो बयानु। IMF जो चवणु आहे त पाकिस्तान केतिरनि ई कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तानी हुकूमत हिकु एक्शन प्लान ते कमु करे रही आहे। प्लान तहत गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम मां पाकिस्तान मदद वठंदो ऐं कुदरती आफ़तुनि जी इम्कानी शिकार कमज़ोर शोबनि जो तहफ़्फ़ुज़ कंदो। मीरपुर माथेले भरिसां खानपुर महर थाणे जी हद में सूमर मोरी वेझो क़ैद बणियल औरत ऐं संदसि 3 ॿारनि खे पुलिस भाउ जे घर मां बाज़ियाब कराए वरितो। ॻोठ सूमर मोरी वासड़ बेवा ऐं 3 ॿारनि जी माउ आसियत पिताफ़ी खे भाउ विकिरो करे छॾियो हो। क़ैदी बणियल औरत ऐं संदसि 3 ॿारनि जी वीडियो वायरल थियण खां पोइ SSP नोटिस वरितो हो। वीडियो में औरत दाहू कयो हुयो त हुन जी ज़बरदस्ती हाजी पिताफ़ी सां पढ़ाइण जी कोशिश कई वई। बस वारा मदद कर।